मुराद छा वठंदा आहिनि। रब तो चवे त जेको अम्मा जे पेट मां ईंदो आहे उहो कुछ भी कोन ॼाणंदो आहे, उनखे कंहिं शइ जी ख़बर कान हूंदी आहे। तव्हां बरेलवियुनि जो दिमाग़ ख़राब आहे। तव्हां चओ था मुंहिंजो महबूब मदीने जो मीर अम्मा जे पेट मां आयो आहे, अचण सां ज़मीन ते सजदो कयो आहे, उम्मत जे लाइ दुआ घुरी आहे। तव्हां क़ुरान जी ख़िलाफ़ वर्ज़ी था कयो। उनखे कीअं सम्झायो ओ मुझे मुस्तफ़ा जे सदके में दुनिया में इज्जत जी ज़िंदगी गुज़ारण वारा एॾो तूं बेगुणो थी वियो आहे। अल्लाह एतिरो तोखे नूर हूंदे बेनूर करे छॾियो आहे, तोखां सभु कुझु भुलिजी वियो आहे। ईसा अलैहिस्सलाम जेको सदाईं दुआ घुरे मौला महबूब जो उम्मती बनाए जा, उन सुणे ईसा अलैहिस्सलाम खे दुनिया कोन ॿुधायो त तुंहिंजे अम्मा जे मथां इल्ज़ाम कहिड़ो आहे। 3 ॾींहंनि जो आहे अमड़ ते तुहमत लॻी आहे, अमड़ ते तुहमत लॻी आहे। अमड़ जे मथां आवाज़ आया, अल्लाह फरमाए मुझी मरियम जी मुझा मौला दुनिया खे चओ फअशारत इलैहि, बस रुगी इशारो कने ते बधड़न वारो पाणे ॻाल्हाईंदो त मुझी अम्मा पाका। जॾहिं न बीबी मरियम चयो फअशारत इलैहि, इशारो कयो, क़ालू कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महदि सबिया। कुछ दोस्त तर्जुमाने जो ईअं कंदा आहिनि त उन्हनि चयो त कीअं ॻाल्हाईंदो नंढड़ो ईअं न, हुननि चयो असां हिन नंढड़े सां कीअं ॻाल्हायो, हे नंढड़ो ॿार आहे हिन सां छा ॻाल्हायो, हिन ॿार सां छा ॻाल्हायो। ॻाल्हाइबो उन सां आहे जंहिं वटि सेंस हूंदो आहे, जंहिं वटि अकुल हूंदो आहे। हे ॿार कीअं सम्झंदो, ओ बेवकूफ़ तव्हांखे कहिड़ी ख़बर। इन ई क़ुरान में रब फरमायो अल्लाहु यजतबी इलैहि मन यशा, केर तो चवे अल्लाह के जम दे जाम बनाए छड़ा मुझी मर्जिया। ओ चवन था कीअं ॻाल्हायो कीअं सम्झंदो। मुंहिंजा दोस्त इशारो इन्हनि कयो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम चयो इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया। हज़रत ईसा अलैहिस्सलाम के तो तुझे अमर जे मथा तुहमत लगी आ, जेको मुक्तदी यमन सार भी पंहिंजी न पंहिंजे नबूवत जी पंहिंजे किताब जी गाल करे रहियो आ। ॿुधाए तो न जी इमाम महबूब जो मक़ाम छा हूंदो। बहरहाल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजो मौज़ू तमाम घणो टिड़ी वियो। मां आयत क़ुरान करीम जी तिलावत कई त वल्लाहु अखरजकुम मिन बुतून उम्महातिकुम ला तअलमून शैया। ॿुधायो वेंदो आहे अम्मा जे पेटा जेको ईंदो आहे उनखे कहिड़ी ख़बर, कोई इल्मु कोन हूंदो आहे। उनखे सवली सिंधीअ में जवाबु ॾिजो। वक़्तु हुजे हा पहिरियों मीलाद रोकण खां वठी ॿुधायां हा कीअं रोकण जी कोशिश कई वई, कीअं अल्लाह हुनखे कामयाबु कयो। बसि आख़िर में एतिरो चवां, जॾहिं अल्लाह जे ज़ात बाबरकात हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे बीबी आसिया जे हंज में पहुचायो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे फिरौन जे घर में पहुचायो, जंहिंजे करे 70,000 बच्चा शहीद थी चुका हुया। उन मूसा अलैहिस्सलाम के कत्ल थियल 70,000 बचड़न जे एवज़ अल्लाह ताला उनखे कुछ भी न थियण ॾिनो। हज़रत मूसा पहुची वियो। अल्लाह ताला क़ुरान में फरमायो व हरमना अलैहिल मरादि। अल्लाह ताला जिब्राइल के कोन जो पूरो क़ुरान खोलियो। अल्लाह जिब्राइल के कोन ॾसियो हो त वञी मुझे मूसा के चओ त हिननि माइन जो खीर न पीजा, मां अल्लाह तो ते हराम करे छॾियो आहे। मीकाइल कोन आयो हो, इसराफील कोन आयो हो, कोई मलाइको कोन आयो हो। जवाब दे मौलाना साहब हज़रत मूसा कलीमुल्लाह के कहे ॿुधायो हो त हिननि जो खीर तो ते रब हराम करे छॾियो आहे। हिकिड़ो जवाब मिलंदो जंहिं पैदा कयो हो उन ई पाण ॿुधायो हो। जेको कलीमुल्लाह के ॿुधाइण ते क़ादिर आहे उहो पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे लाइ रब काइनात सजाई आहे, उनखे ॿुधाइण ते क़ादिर न आहे। बहरहाल मुंहिंजा दोस्तो वक़्तु तेज़ी सां गुज़री वियो। मां तर्जुमो आयत जो जल्दी जल्दी करण सां मुआफ़ कजो। अल्लाह फरमायो ला ततवल्लू क़ौमन ग़दिबल्लाहु अलैहिम।
उन्हनि खे दोस्त न बनाइजो जनते अल्लाह जो गज़ब नाज़िल थियला उन्हनि खे दोस्त न बनाइजो जनते अल्लाह जो नाराज़ पोआ उन जी निशानी रब कहिड़ी ॿुधाई कद यसू मिनल आखिरत उन्हनि जी निशानी तरब जे क़ुरान मां मुंहिंजा दोस्त समझण जी कोशिश कयो कद यसू मिनल आखिरत शक न कजो जनते अल्लाह जो गज़ब थियला उहे आखिरत मां मायूस थी चुका हने छा मां मायूस थी चुका हन ॻाल्हायो ॻाल्हाईंदो त मां खोले सम्झाईंदुसि छा मां मायूस थी चुका हन आखिरत मां भला सवली सिंधीअ में जेकॾहिं चाचा शफी मोहम्मद मां को मायूस हुजे त उन जे दर ते वरी ईंदो कंहिंजे दर ते वञिबो आहे जंहिंमें ॻाल्हायो जंहिंमें उम्मीद हूंदी आहे उन ॾे वञिबो आहे क़ुरान थो चवे त मुंहिंजो उन्हनि जे मथां अथव गज़ब ओ ईमान वारो इन्हनि सां दोस्ती न रखिजो मौला इन्हनि जी निशानी अल्लाह फरमाए इहे आख़िरत मां मायूस आहिनि मुंहिंजा मौला आख़िरत मां मायूस अल्लाह फरमाए ॾिसो नथा आख़िरत मां मायूस आहिनि कीअं मायूस कीअं बयान कयो कीअं तोखे ॿुधायां त कमा यअसल कुफ़ार मिन असहाबिल क़ुबूर इहो नथो बयान कयां कंहिं ॿिए दफ़े कद यसू मिनल आखिरत शक न कजो ये आखिरत में मायूस कीअं मायूस चवनि था त जेको मरी वियो ख़त्म थी वियो इने के ख़त्मनि जी कहिड़ी ज़रूरत आहे इने के दुरूदनि जी कहिड़ी ज़रूरत आहे ख़ैरातुनि जी कहिड़ी ज़रूरत आहे मरी वियो जान छुटी जेको करणो हुयुसि दुनिया में कई हाणे क़यामत में हली पाणी पंहिंजा मोचड़ा खाईंदो क़ब्र में पाणी पंहिंजा मोचड़ा खाईंदो ए मायूसुनि तव्हांजी तिलावत कयल तव्हांजे मोल खे सवाब न पहुचंदो ख़ैरात कयल जो सवाब न पहुचंदो ए जेको ज़िक्र अस्कार था कयो सवाब न पहुचंदो ॻाल्हि तवील थियण जी बजाय हिकिड़ी हदीस जो हवालो ॾेई मां पंहिंजे 11 बजे जे टाइम खे मुकमिल कयां त मुंहिंजे महबूब मदीने वारे मीर जा दीवानो हुजूर जे दरबार में जॾहिं मुंहिंजे हुजूर जो सहाबी महबत नाले आयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा आका मुंहिंजी अमर दुनिया छॾे भैया मां अमर सां ॾाढो प्यार कंदो हुयुसि या रसूल अल्लाह मुंहिंजी दिलि थी चाहे अहिड़ो कुझु कयां जो मुंहिंजे अमर खे क़यामत ताईं उन जो अजर मिलंदो रहे मुंहिंजे करीम मुस्तफ़ा फरमायो महबद जी मुंहिंजा आका देर न कर मदीने शहर जे अंदर माण्हुनि खे पाणीअ जी ज़रूरत खूह खोटाइण तुंहिंजो कमु अमर जे नियत सां क़यामत ताईं सवाब ॾियण मुझे करीम रब जे ज़ात जो कमा